केडो भी समझाए विचों कच्चा चंद्रा थई आ केडो भी समझ मदे और संभालो थी ता आयो सी न ओ त सजी जिंदगी जला ऐ चौंदा सद बाबा हई मां को डरो तो फसल खण दे निद्र करण दे ये न तमा सब्र जा समूरा लीका लताड़े ऐं इन जे गंदे खून सां पंहिंजा हथ रंगे छॾियां वरी छाते अबू सां झड़ो करे आयो आहीं विचों कच्चा चंद्रा थई केडो भी समझाई नहीं मुझे पुट ऐं जंहिंते बि शक पवे उनखे लाकअप कयो तव्हां असां दिल खपाए छॾिया अरे इने निभागा तानसिन जा पुट तोखे मूंखे विसारणो ई पवंदो छो त मां हाणे शादीशुदा आहियां अम्मा बाबा तव्हांजो झड़ो ख़त्म थिए त असां बि स्कूल वञूं न तू असा के सा करे तो तुझो मासा तो चोर नहीं ऐ तू उन सा गड नहीं अलाह कंदो त सॼी उम्र वेगन जो किली रे रहंदे लालू वारे ओ दिल्ली दिनई दिल्ली वतई केड़ी कस लगी थई अरे रे चौका चंद्र हां ये तो खबर ये हाणी जो पगार नी में वो सजी हड़ पे वे साईं दादे तो के वठण मुजा जानी मुझे गाज अख में लगी पया त को अरे वठो ही पैसा वनी दवा दरबल कराए पंहिंजो चाचा जेल पंहिंजो पुराणो घर आहे केडो भी समझाए विचों कच्चा चंद्रा थई आ केडो भी समझाए वालेकुम अस्सलाम बाबा खुश आहियो रोशन मां खुश आहियां तू खानाणे जो हाल अहवाल दे उन जी तबियत कीअं बाबो खुश आहे नवाब साहब ताई दुआन सां पानी मथां खां घटि आहे या वरी खाटी सही न खई अथव नवाब साहब खाटी सही खई आहे पर पानी मथां को घटि आहे तू वञी ज़मीन जो कमकार कर मथां वरी बि मां चकर ॾियणु अचां
सेठ भी कोन ईंदो ऐं मुंशी भी वांदो वेठो आ पो गुलशेर ट्रिक सोच त वञी सुकून जी निंड कयां केड़ी ट्रिक पेट जे सूर जो बहानो तो कयां अड़े गुलशेर गढ़ केड़ी परेशानी में गुम थी वियो आहीं अड़े केड़ो खंड जो जहाज गुम थी वियो थी ओ मुंशी यार डाढो पेट में सूर थो पे यकीन कंदी त मरी न वञा अल्लाह रे अब्बा आई अड़े उठ चंद्रा वञी का दवा दरमल वठ फाटे न हिते करे न निभागा धरती किन्नो अचे हिते ओ मुंशी खीसे में कुछ भी कोने को कारो नागु वेठो दवा कानो वठा हे भी लगी वियो असांखे अॼु ॾिसूं था आई नीड़े लगे तो मां मरी वेंदुसि अब्बा अड़े वठो ही पैसा वञी दवा दरमल कराए पंहिंजो करे न किन वरी असांजे भरिसां चढ़ वञी मंडे गॾ ते निकुर अलाए काथों जा चंडरा था अचे असांजे मुंहं में लॻनि हिन मां बि अचे फाथासीं नुक़सानु करे वियो असांजो हुया ही 200 से बि विया खॾ में केॾो बि सम्झाए पोइ बि चौंक जा चंडरा ठही केॾो बि सम्झाए पोइ बि चौंक जा चंडरा ठही चौंक चंडरा ठही चौंक चंडरा ठही भला भागो ये को सुने जो बनी रे नवे वाशा हाले मर्जी जो मालिक अब जरा उठ देखण कोडे हां बाबा मां वञा तो ड्यूटी ते को कमकार आए तो मूंखे ॿुधाए न बाबा न को भी कमकार कोने को तू भली वञ अदा दिलबर तरसो नेरन पचाया त खाई पोए वञो बाजाई मानी वञी मां थाणे ते खाईंदुसि अॻे मूंखे लेट थी वई आहे हा दा घर जा बटालू किथे वणंदई थाणे ते कढ़ाई जो खाईंदे उन थाणे ते कढ़ाइयूं जाम हूंदियूं जिते रिश्वत जो पैसो हूंदो आहे पुट हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ कॾहिं बि हराम जो पैसो न खाइजां रिश्वत या कंहिंखां ज़ोरी वठी न खाइजां पैसो छो त पुट जॾहिं हराम जो पैसो घर में ईंदो आहे न त पोइ बीमारियूं बि ईंदियूं आहिनि ऐं उन माण्हूअ जी इज़त बि कोन रहंदी आहे घर में बाबा मां हराम कॾहिं कोन खाईंदुसि जंहिं ॾींहुं रिश्वत जो मां हिकु 100 बि वरितो न उन ॾींहुं मां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि अरे उथे छोरा अरे उथे नथो हे ॾिस त सिज किथे वञी पहुतो आहे निभागा सॾ बाबा हई मां कोॾे रहूं तूं फसुल खण ते निंड करण ॾे अरे छोरा उथ खणी छॾ निभाग खे चंडरा बाबा तव्हांखे ख़बर बि आहे त ही ईअं कोन उथंदो तूं भली बनीअ ते न हल निभागा पियो हुजे ते सुम्हियो रोशन पुट तूं बि उथ असां त हलूं बनीअ ते मां तो तव्हां हलां बनी ते अदा वॾो कोन हलंदो मारी तूं मानी करे मोकिलियां पुट हा बाबा तव्हां बनी ते वञो मां तव्हां ॾे मानी मोकिलियां थी पर सौराब खे बि पाण सां गॾु वठी वञो ठीकु आहे सौराब रोशन अचो पुट अचे हलो त बनीअ ते हलो हिन भाग चौंक जो चंड निंड मां ई कोन उथंदो निभाग लालू 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 अचो 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 गाड़ी निकरे थी कंबर 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 वारे 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 अचो 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 अम्मा हेडो अचो अदी हेडो अचो हेडे 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 बाबा हेडे अम्मा हेडो हेडो
गाड़ी तैयार आ मां हेरे 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 छॾ बाबा छॾ तू छॾ हेरे वे 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 हिन मुए मारे मां रोज रोज अची मां तंग थी आहियां अॼु मां हिनखे न छॾींदमि गाड़ी गलती केड़ी पिड़े वारी गाड़ी कल्टी थी आ मुआ मारिया ओ अल्लाह मुझा रहम कई मां समझम त मुजी गाड़ी कल्टी थी वई मुझा मोला शुक्र आ तुजो मूसा तो धोखो कयो उन जी नियत लोड़ी थो तू मूसा शादी करण खां अवल तक केडियूं राणू पयो हाणी त मां वडो अमीर आया त मां वडो जमींदार आया मुखे पंहिंजो बन्नियूं आहिन पर मुआ मारिया निकते त वेगन जो क्लीनर ओ मुजी ज़ाल तुजा पारा त लोड़िया दो तने त वेगन जो क्लीनर आया अल्लाह कंदो त सॼी उम्र वेगन जो क्लीनर रहंदे भली पेट मुखे भली पेट पर पांजे बिन बचड़न जो त सोच न तो जड़ा ठठिंग शादी कंदा छो आइन ओ मुजी मिठड़ी ए तुजी चेहरे ते कावड़ ठहे थी थोरो खिल त सही त मुजी दिल ठरी पवे तो सा खिले मुंजो आंगठो न करे माफ कर ओ मुखे माफ कर आखिरी दफा माफ कर मुखे माफ कर आखिरी दफा माफ कर अते जला मुंजी ज़ारी माफ कर अड़े सही माफ कर खणी तू माफ कर भोगन चर्चन में चिड़ी छथो पवी भोगन चर्चन में चिड़ी छथो पवी खम यार एकदम तू 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 विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी चर्चन भोगन में चिड़ी छथो पवी चर्चन भोगन में चिड़ी छथो पवी खम यार एकदम विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी फटाफट रूसी थो चपते अथई बीठी कावर थोड़ी गलती दिसी थो मथो बाहू बधाए मथो पेरे पवाए मथो बाहू बधाए मथो पेरे पवाए तू अलाए छा जो छा पियो चवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी हा भोगन चर्चन में चिड़ी छथो पवी भोगन चर्चन में चिड़ी छथो पवी खम यार एकदम विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी हो सेर मां पीरी पंज सेर तूं तुम जोई भत भी घातो कहड़ो वेही तो सासीनू सहाया माहीणू तू ही ॾाढो मुखे दड़का न दे मुखे सदमा न दे मुखे दड़का न दे मुखे सदमा न दे मुंहिंजी दिलड़ी आ नाज़ुक नवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी हा भोगन चर्चन में चिड़ी छथो पवी भोगन चर्चन में चिड़ी छथो पवी खाम यार एकदम विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी विड़ी छथो पवी हो सॾु नचण कुॾण खे मां चवां थी त ॿारनि खे स्कूल छॾिया सॾु कर पंहिंजे शहज़ादनि खे त मां स्कूल छॾे चाने इधर बहादुर जल्दी अचो पुट अम्मा पापा तां जो झेड़ो खत्म थे त असां भी स्कूल वञूं न
हाओ पुट हाओ खबर अथई त मोणे मूंसां रोज़ विढ़ंदी। बाबा जल्दी हलो स्कूल खां देर थी वई। हलो मुंहिंजा सुहिणो शाहज़ादो त मां तव्हांखे स्कूल छॾे पोइ पंहिंजे कमकार सां लॻा अचो हली अचो हलाए थो मां ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु कजो। ही बि अलाए काॾे हले वियो। हाणे बाबे वाने मानी केरु खणी वेंदो। लॻे थो मूंखे पाण खे ई कुझु करिणो पवंदो। मां पाण खे खणी वेंदमि। छो मारवी मूंखां पर्दो थी करे मूंखां नाराज़ आई छा? मूंखां का ग़लती थी आहे छा? मुंहिंजो रस्तो छॾ किथे को ॾिसी न वठे। कोई ॾिसी वठे पर छा थींदो? असां त हिक ॿिए सां प्यार कंदा आहियूं। इहे चरन जहिड़ियूं ॻाल्हियूं रेस राजा साहब न कर। मारवी तोखे आख़िर छा थियो आहे? जेको तुंहिंजो मुंहिंजो पहिरियों रिश्तो हुयो न बहितर आहे तूं विसारे छॾ। छो जो मां बि विसारे चुकी आहियां। तोखे मूंखे विसारणो ई पवंदो छो त मां हाणे शादीशुदा आहियां। तो शादी करे छॾी पर हाणे मुंहिंजो छा थींदो? जेको थियणो हूंदो उहो थींदो। मूं पंहिंजी ज़िंदगी में तोखे विसारे छॾियो आहे ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजो मुड़ुस ई काफ़ी आहे। बहितर आहे त तूं बि मूंखे विसारे छॾ। तो त चयो मूंखे विसारे छॾ पर मां त तोखे नथो विसारे सघां। हैदर तव्हांजो स्कूल अची वियो आहे। तव्हां स्कूल वञो मां बि पंहिंजे कमकार सां लॻां। हाँ बाबा तव्हां भले पंहिंजे कमकार सां लॻो असां वञूं था स्कूल। कमदार तोखे चयो हुअमि न त वैगननि जे मालिक सेठ सखीअ खे मुंहिंजो न्यापो ॾेई अच। हा साईं न्यापो ॾियो त मां बाबा हलिया हलिया खणी दी खिड़की न कजाए न खणो ॻाल्हाए आहे त तुंहिंजे मुंहिंजा बाबा साईं पंहिंजो नाको मिलियो अखियुनि सां हलिया वियो वियो बस साईं तव्हांखे दुआऊं था कयूं अलाह तव्हांखे वॾी उमिरि ॾिनो साईं सदाईं बादशाही बरक़रार। अरे ॻाल्हि ॿुध मालिकनि तुंहिंजो नालो केॾो सुठो रखियो सखी ऐं तूं त वरी पहिरें नंबर जो बेमान निकिते। हाँ तेल चढ़े थो 5 रुपया ऐं तव्हां किरायो चाढ़ियो था 10 रुपया। तव्हां खां भला को पुछण वारो कोन्हे छा?
बाबा साईं हिते अंधेर नगरी चरबट राजा लगो पियो आहे बाबा। पाण खे ख़बर न अथव जेकॾहिं गवर्नमेंट 10 रुपया तेल लाई दी आहे त पेट्रोल पंप बंदि। चवंदा आहिनि तेल जो चवंदा ख़तम थी वियो आहे, तेल आहे ई कान। जे 20 रुपया जा 50 तेल चाढ़ींदा आहिनि त सभिनी पेट्रोल पंप वारनि वटि तेल आहे। यानी कि मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त पुछण वारो को आहे ई कान साईं। मुर्गी 600 रुपए वारी 1000 ते त खपनि, को पुछण वारो कान। 7 सें वारो गोश्त 1100 रुपया थी विया, को पुछे ई कान थो। कंबर मां साईं कोच विधी 800 कराची जो किरायो, हाणे 1700 थी विया। केरु पुछे ई कान थो मुंहिंजा बाबा साईं। जेको किरायो चढ़ी वियो सो चढ़ी वियो। भली हाणे लीटर 30 रुपए मिलंदो न त बि किरायो कोन हलंदो बाबा, छो जो अंधेर नगरी चरबट राजा मुंहिंजा बाबा साईं। अरे मां तोखे मिसालनि लाइ कोन घुरायो आहे। मां चवां थो मुंहिंजे सुवाल जो सही सही जवाब ॾे। माना त किरायो घटि न कंदे। साईं कीअं घटि कंदासीं? भले लीटर 30 रुपए ॾींदो न त बि किरायो इहो 12 ताईं 140 जा हूंदो। हाणे छा थो ॾेई? हाणे लहंदो भई, लहंदे लहंदे अचे तरो वठंदो साईं। 140 रुपया 12 जो किरायो, हाणे असां सिर्फ़ 40 रुपया वठंदासीं। छो जो साईं पुछा वारा तव्हां वेठा हो न। बसि रुगो हथ ते कंट्रोल कयो साईं। ऐं मुंशी बाबा किरायो 40 रुपया साईं जे सदके किरायो माफ़ करे छॾे। अरे मुंशी लाए छॾ किरायो। हा बाबा मिलाए सलाए लही वियो सम्झो। सच चवंदा आहिनि, सोटी मुंहिंजे साण त गॾु कोई न करे। हीअ क़ौम लठ खां सवाइ कॾहिं बि न सुधरे, हिन लाइ लठ लाज़मी आहे। साईं लठ हिन जे करे खई अॼु तुंहिंजी हॾनि खे मिलाए सिलाए सिधो करे छॾींदो। हा हाणे तूं किरायो घटि कयो आहे, जुब न थींदी किराई न। कमदार जी बाबा। सुभाणे जांच करण वञजांइ। जी बाबा। जेकॾहिं किरायो न लाहे त मूंखे ॿुधायो, पोइ मां हिन खे पाण ॾिसंदुसि। लॻे थो त छोरो अॼु बि मानी कोन खणी ईंदो। इहो मारींदो असांखे बुख। चाचा खालण मां मानी खणी अचां? न बा तूं न वञ, हाणे मानी खणी ईंदो। बाबा हिकु ॻाल्हि चवां, तव्हां नाराज़ न थींदव? ॾाॾे खे तव्हां कुझु बि नथा चओ। अबा छा कयां? अबे मञा तुंहिंजो नालो अथसि अबा रोशन, तव्हां कुझु ख़्यालु कयोसि। हा बा ॾाॾे जो नालो अथसि, भली करे नाज़ न खिरा। जेकॾहिं को ओड़े पाड़े वारो को विढ़ंदुसि तव्हां बर्दाश्त कंदो? बाबा अलाह कंदो मुंहिंजे भाइरनि सां को बि न विढ़ंदो, छो जो मुंहिंजा ॿई भाइर मुंहिंजो साहु आहिनि। ॾिस थोरी रुगो झेड़ी जी ॻाल्हि कई अथनि त तूं चवें थो त मुंहिंजा साहु आहे। हाणे तूं ॿुधाए मूंखे भला कोड़ा हूंदव? बाबा हू ॾिसो भाॼी मानी खयूं थी अचई। छो अम्मा भला तूं पाण मानी खणी आई आहे, हे भला छोरो मानी न खणी आयो छा? न बाबा जवाब कोन ॾिनई। मानी पचाइण वयसि, जॾहिं मोटी आयसि त लाहू थी खट ते ई कोन हुयो। इंतज़ार बि कयोमांसि, वरी मां सोचियो त बाबा वारनि खे बुख बि लॻी हूंदी। मां चयो भला मां पाण ॾेई चान वञी करे। ॾिस बाबा अदा वॾे में त हफ़ाल ई कोन्हे, भाॼई पाण आई आहे मानी खयूं। ॾिस अदा रोशन, अफ़ाल अथसि या नथसि, वॾे भाउ जे लाइ ईअं न ॻाल्हाए। रोशन तुंहिंजी भाॼई सही थी चए, वॾे भाउ जे लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु न आहिनि कबा। अमा मारवी जी बाबा। बस पोइ तूं हीअं कर, असां मानी खाई वठूं, बस पोइ वरी तूं हल घर त पोइ असां कढिया था अचूं। हा हा अमा अचे वठूं, अचो छोकिरा।
अरे जट मंझंदि जी मानी न आहे खाधी तोखे टाइम जी लगी आज मिलाए सिलाए ओ मुंची नाराज न थियो टाइम जो पुछाए ॿारनि खे स्कूल छॾे आवां उन्हनि खे घर छॾे अचणो आहे अरे गुलछू पैर पटे स्कूल जो टाइम थी भी पूरो बुधो न थई धोबी का कुत्ता न घर का न घाट का मां वञे तो चल पेट में सुर अॼु वरी ॿारनि खे स्कूल मां घर छॾे अच ठीक कर निभागो कंहिं जाइ जो मिलाए सिलाए मीरा लगे तो दे होटल भी छड़नो पवंदो दादा मीर जो धक्को मारे या करे अरे गाल सुधी कर बुद्धू भाजा ये सा जेलो करे ते आयो आई जा हां जो मुंह ही लथल थी खेरता है ना मीरा असां जो दोस्त माईअ जो मारल नाहे इसका ही शादी आ दड़का उताबा त सणा पवंदा न है रे जवान है ॾिसे थो तो सिधो छो नथो चए त माई मारे मञा अथई सपा मारियल थी भई हिते लहे थो करे सदा अरे ने छोरा इने चाहे आनी दे या ना आनी दे मसला ॾाढो फाठो आहे पाणी बि हिन होटल ते कोन्हे अरे छा थियो वञ पाणी खणिया वञा इन गिलास ही जगियूं जे टाइम ते जगी खाली पई तू न में हणंदे ॾिसे तो ॾाढो खान मसला आयो आहे असां नथी मिलई थी चांहि मिलई थी जंहिंखे घर में मानी न मिले चांहि ॾे वारो करे हे रे दादा है दादा सच पुछी तो जवान ही हे मिली असाला जोई दफा माईअ जा मसला सभिनी सां हूंदा आहिनि तो हिकिड़े सां न आहे न घणनि सां इहे मसला आहिनि पर छा नथी चांहि जल्दी चेसि मासा तो नामी गिरामी ॾोहारी आहे पर हू मुंहिंजे भाउ जी बि ज़िंदगी तबाह करे छॾींदो मेहनत में ही आहे अज़मत बाबा यो इधर बांधर के सर कर शाबाश तई हाणे आयो आ तू बार काफी टाइम थी आन हले विया आहिनि अल्लाड़े बार वया ओ बबली बार वया जे कदे अॼु बार घर खेर सां कोन पहुता न इहा मुआरी रन खणी मुंहिंजा टपड़ ॿाहिरि उछलींदी हेॾे ॻोल्हियां मारवी ओ मारवी काढे भाई मारवी काढे हली भई अलाए मारवी काढे वई है ओ मारवी काढे वई है भाई हम धूल पाए मां मोरी कुट वरी बसर खान साईं तोखे गोलियां भी तू कोन होए त बनी ते मानी मां खणी वम न बस हाणे बस अगे ही मथे में सूर आ असा के मथे में सूर विजी तोखे मथे में सूर न पवंदो परते थी त जोर ॾे नडी दी मां न क़यामत कारी थींदी मुंहिंजी चना मुर्स जी नाफरमाना तॾहिं हिन जी क़यामत कारी थी वई आहे वरी चवंदा त मुर्स जी तू नाफरमाना हिन जे करे ज़ोर ॾियां थी क़यामत बि त पंहिंजी छॾाइणी आहे न लावती मां थी चवां मां तोखे पंहिंजे वारनि जी छांव में लिकायां
दिलदार मुंहिंजो वारन जी शाम में लिकाए अखियुनि जी ओट में विहारे वारन जी शाम में लिकाए जी जानी जी हथन सां तोखे मां सिंगारा बाहूं करे हार मां पराया हथन सां तोखे मां सिंगारा बाहूं करे हार मां पराया अखियुनि जो ठार मुंहिंजो दिली दिलदार मुंहिंजो अखियुनि जी ओट में विहारे वारन जी शाम में लिकाए जी जानी जी ही मोहब्बत मच मचाए मन में अची तूं वेठो आहीं दिल में ही मोहब्बत मच मचाए मन में अची तूं वेठो आहीं दिल में मिठो दीदार आ तुंहिंजो दिली दिलदार आ मुंहिंजो अखियुनि जी ओट में विहारे वारन जी शाम में लिकाए जी जानी जी यही बार मुझे भाजी अख में लगी पया त को लगो त पो छाती पियो तूड़े मुके छा कंदे मुखे लगे त खेर होयो ही बार मुझे भागे लगो मेरी हटी तो सबकी फटी वो बदो न थई मेरे पे आती तो मैं छोड़ देता मेरे भाई पे आती तो मैं फोड़ देता अरे अरे हेदर अरे केड़ो कार तो करी अरे मारे के मक्खण खाराया ही अमीर ने सा गरीब कठाई दिया मुके पाड़े में हल भला हल जज्बातियां तो पुराना जो कसमा लड़ाई दे मुझे तू पटको हां वडो थी ने वडी इज्जत राजा तुझे चेहरे ते रौनक कोनी तू परेशान है उदास तो लगी भला का गाला है छा न बाबा साईं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे पर खैर मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजी पढ़ाई कीअं थी हले सही था चओ बाबा साईं अदा राजा का ॻाल्हि ज़रूरु आहे असां खां लिकाए न ठीकु आहे तूं फ्रेश थी वञी आराम कर
बाक़ी कम जूं ॻाल्हियूं पोइ कंदासीं। ओके बाबा साईं। दादा मूंखे राजा सम्झ में न आयो तो परेशान छो आहे? मिठल खान सम्झ में त मूंखे बि नथो अचे त आख़िर राजा खे थी छा वियो आहे। बाबा साईं तव्हां परेशान न थियो। राजा के सफ़र जो थक हूंदो, इन लाइ मायूस आहे। यो दन 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 तो सा लालिया लालिया थी वो दन दन दन। अरे निभागा खेर गुर निभागा। अरे गाए तो जा मुझे लाए पार तो कढे निभागा। ओ वाह मां गाय तो है ना इडी मन तारी पकड़ा रे तू के मुक्त में हम कर न तो तारी कदा तई सब न कदा तई टोकू कदा दी टोकू। अरे ये टोकू कदा तई चिबा तेरो पुत्र आए तेरो नाए बेहार बिनाए चली वे अरे मुझे तू जो बात छाते पट जी आ चंद्रा हैं बात गोदो कहीं बिठो हां छने ने भागे के देख खबर पला घणा पैसा आंदा थी को लखो डेठ ता आदो हो तुई। अरे पैसा के दिसी हां उठरी पे कट 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 पैसा ले भागा कट लख जी का जाया सेठ सब मिलाए सिलाए। इना खुशिया में मुंची मोजी दिल थी चाहे तो के केलो खाराया पर न तो के बटर दी हल कोडी कब्जिया मता कोडी काले खाना सा कब्ज थी पोए को जे करे माथो खावा। सेठ बाबा पूरो 1.5 लाख गड थियो हो सोबे मिलाए सिलाए। अरे वो निभागा गालन में टेम नटा रे ओ चौक में जा चंद्रा। अरे माथो चोए मालो कढो हां पंप वारे जी फोन अची वई लख त उहो वठी वियो मिलाए सिलाए। जेकी बचा 50,000 न उहे ड्राइवर था टायर मटाण लाइ से बि मिलाए सिलाए। मुझी शराफत जो नाजायज फायदो न वठ। हिक हिक वेगनारो हज़ारे तो कमाए मुझू ट्रे वेगनी कुछ न थी कमाए। मां चाहे तो निड़ी में ये वक्त में हथ विजी ये जबान कढी वठ कमाए पैसा दे बस में कुछ न पतो। की गाल का अब ये ट्रे वेगनी तुंज ना ओए हिकड़ी के ठकोरे मां शादी का अल्लाह साल जोड़ी सिक्का मार पैसे ही पोड़ो वने ही कोन तो लगे थो त ही चिचड़ इए पजर कोन छडींदा। बाबा खुश साईं खेर कॾहिं आयो वरी कॾहिं विदे कॾहिं वरी कॾहिं विंदो हिमल ई वञो रोड ते बस भी सीटियूं पती हाणे तड़ियो छो था ॾींहुं ब रही पोइ विंदासीं भई में पाणीअ में। हाँ डाडा ॾींहुं ब रही वञो। थियो पंहिंजे ॾाॾे जा चमचा। अम्मा तू भी ॾाॾे खे न सहंदी बस कर छोरा। बाबा मुंहिंजी गाॾी जो टाइम थी वियो लालू वारा मां ओॾे वेंदुसि चङो। अल्लाह ख़ैर कंदुई पुट अल्लाह ख़ैर कंदुई। उथो छोरा हलो तव्हांखे मानी खारायां।
पिया चपल मथा खची ओ सेठ जागो गुलशेर पयो थकी जी ओ निभागा आपो जो काना निंड पे जगह अंदर माखे वने तो मा इसे आपो के जगह तो आज रात जो याद तो जी ओ आजाब मुझे लाए आजाब ओ ना फरमान ओ बेफरमान अरे न मुखे जीवन थोने न मुखे मरण थोने अरे निंड्रे करण भी न थोने चंद्रा बाबा हाने ट्रेवे किनु दई हिकड़ी खपा शादी करे तरे मा गान फटकनो आए अरे निभागा हां मां केरो शादी शुदा मारे मेरी वजण खा पो मारे के मेरी वजण खा पो अकेलो पे तो कमरे में गधा वाला लेथड़ा जा शादी करा पो मां उम्म का राग खत्म अल्लाह आए तो नूर ते पक्का हां पक्का हां शादी करा हर कोई ने काल की भी सदा दे अरे रे काते आ खजी काते ने डोडा और तो जो हाने तो डोडा आ खजी काते आ लोडा सेठ लोडा तू तो बात मत करने भागा चंद्रा एको पाजो बूथ न थोड़े भी और तो आरा बूथ तो हां सड़ी तो अरे हल जोर दे हाय हाय ये थोलो डा ये वेकन जी छत जे मथो वेठो हो जा आई सौ किराए तो बचाया पुट शहजादा अल्लाह पाक जे दरबार में हथ खणो था दुआ कबूल थी वेंदी हां गुर गुर तो शादी थे मुंजी अरे रे निभाना ओ चंद्रऊ दुआ घुरनी तव त मुझे लाए घुरो त मुझो लायो सजायो के मुझी शादी थे अरे निभागा अज जे कने मुखे साल हो जा तने जे सोर जण जी केड़ी जरूरत है यकी न को बंद कयूं साल न तो खणा एडी न में थपा गडह में भी एडी थप न हुंदिया टूट जी थप मां त समझा तो 12 महीने भी निभाओ कोन में जगवा ओ बा हां तो तुरानो आ मुंजी शादी करा ला दुआ कनो आ ये जो चंपर जाए ओए बे तू के तुरानो है मुझे चट करे मुठ भी से तो जो माई दी दा तो खिने भागा अरे नु मुझी जाल मरी भैया ये सब जो जणो मां छोरो छिनो लगो पियो अरे मुझी शादी थी दी ना त माने दी ताम बचाए तो के घर आई दी तुझी खिदमत कदी पे दिल तोखे दई छदी याद कंदे थोरो हुजई मु दिल तोखे दई छदी याद कंदे थोरो हुजई वन वनी दुनिया खे बुधा तुझी आवाम जो तू सदा अरमान सब अज पूरा थी गई मु दिल तोखे दई छदी याद कंदे थोरो हुजई मु दिल तोखे दई छदी याद कंदे थोरो हुजई तोखे दई छदी याद कंदे थोरो हुजई
राजा तुंहिंजे कुर्ब मूंखे क़ाबू करे छॾियो आहे। सच पुछी न तोखे नथी ॾिसां न असली मज़ो ई नथो अचे। करार त मूंखे बि नथो अचे मारवी। सच पुछी त जेसी ताईं तोखे नथो ॾिसां मारवी त अंदर में बेकरारी ऐं बेचैनी आहे। जहिड़ी हालत तोसां आहे न राजा साॻी हालत मूंसां बि आहे। मूंखे पका आहे पहिरीं जेतिरी तूं मूंसां मोहबत कंदी आहे मारवी मां बि तोसां ओतिरी मोहबत कंदो आहियां। जाई सीरियस तो काचनो अदा राजा जे सिगरेट का तोखे नफरत हूंदी हुई अॼु उहो ई तूं सिगरेट दिलि लॻाए पिए थो। बस मुंहिंजा भाउ इहो सिगरेट ई आहे जो मुंहिंजा दर्द मिटाए छॾींदो आहे। अदा राजा तव्हांखे कहिड़ो दुख मिलियो आहे जो सिगरेट जो सहारो वरितो अथव? अलाए कहिड़ो दुख आहे भाउ मुंहिंजा जंहिं सिगरेट पीअण ते मजबूर करे छॾियो आहे। अदा राजा तूं वॾो आहीं बस मां तोखे एतिरो चवंदुसि त पंहिंजी ज़िंदगी जो सोच अदा सोच पंहिंजी ज़िंदगी जो। लाहौती पुट इहो जेको तूं वीर सां गॾु थो घुमे न इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे पई। अब्बा मीर मुंहिंजो मासात आहे ऐं घणे टाइम खां वठी असांजी संगत आहे। मूंखे त तव्हांजी ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। ॻाल्हि तोखे सम्झ में कोन थी अचे बाबो सही तो चवे। अड़े रोचू मूं तोखे केतिरा भेरा झलियो आहे त ॿाहिरियूं ॻाल्हियूं घर में न कंदो करे। अब्बा तूं भाउ सां तेज़ थी छो थो ॻाल्हाए पियो? अरे ग़लति खे त हर कोई ग़लति चवंदो न। तूं ग़लति नहीं त पोइ खणो न कसम त मां सात मीर चोर न आहे। अड़े रोचू तूं वॾो वात सिखियो आहे। रोशन सही तो चवे तुंहिंजो मासात मीर चोर आहे त तूं कसम छो नथो खणे? खण न कसम। छा जो चोर आहे? मां त चवां खण मुंहिंजो कसम तुंहिंजो मासात मीर चोर आहे तूं हुन सां चोरी में मुलविस न आहीं। छा जो कसम न खणंदुसि मां कसम न आहे मीर चोर। मिठाई बाबा मूंखे शक थो पए मां मूंखे शक थो पए इन छोरे में इहो बिल्कुलु ग़लति कमु कंदो थो लॻे। अरे तो बाज़ारी निभागी हे हिन सां भॼी वञी प्यार जो परणो कयो थी जेको 80 खां 70 साल जो आहे पक्को 70 त 80 त पक्की उमिरि अथसि। हिन सां भॼी वञी शादी करे केॾो त पीउ माउ खे लॼायो अथई। अरे हेतिरियूं थी ॼमनि कीअं त माउ पीउ पाले पोसे जवान थो करे ऐं निभागी न पीउ जी इज़त न माउ जी इज़त न भाइर जी इज़त भॼी वञी प्यार जो परणो कयो अथई सो बि टांगी अचण सां। जेकॾहिं हेॾो ई प्यार जो परणे जो शौक़ु हुजे त मां जहिड़े कंथार मां जहिड़े मोतबर सां करे हा घटि घटि 4 माण्हू चङो त चवनि सा। आई इन छोकरी जो तो एक बार में फोटो कढी मां पंहिंजी दिल ते तो हणी छॾी। हेठि बाबा एॾी चङी आहे त पोइ असां बि ॾिसूं। बाबा सेठ साहब ॾियो का पघार कयूं दीदार। अड़े गुलछू गॾ कहिड़ो तूं कमकार कंदो आहे जो अची सेठ खां पघारनि जा पैसा त पियो घुरी मिलाए सिलाए। न सेठ साहब न मां पघार खां बिना कोन हितां वेंदुसि। ज़ाल असली मूंखे घर में छॾे ई कोन थी। शादी करके फंस गया यार अच्छा खासा हूँ कंवारा। न मुंशी जेको हाल प्रिया नाल। हाँ या ॻाल्हि सही कई त जेको हाल प्रिया नाल त पोइ मुंहिंजो जेको हाल आहे फिलहाल हिन 100 में गुज़र सफ़र करे ॿियनि जा खाता न जो तुंहिंजा खाई बस ही रखो। सेठ 100 रुपया पोइ ठीकु आहे मां कमकार छॾाए घर जो पोइ जो थो अचां। ठीकु आहे सेठ? हाँ ठीकु आहे ठीकु आहे। हिन दिमाग़ी में मूंखे तायो आहे जॾहिं तो अचे त को पैसनि जी ॻाल्हि करे
लगे थो त हे ॿई ईअं पचर छॾींदा ई कोन। हिननि सां अहिड़ी हालत थी कयां जो ॿीहर ईंदा ई कोन। पुट पाणी जा ॿ टे ढुक त ॾे। तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे त असांजे गिलास में पाणी न पीअंदा कयो। अम्मा ईअं तूं छो थी चईं? मां बि त इंसान आहियां, जानवर त न आहियां न। मूंखे ख़बर आहे त तूं इंसान आ, पर मूंखे तव्हां खां नफ़रत आहे। धीअ मूंखां नफ़रत थी करे, मां बि त तुंहिंजे पीउ जे बराबरि आहियां। ओढ़ा तूं मुंहिंजे पीउ सां बराबरी थो करीं। किथे असां अमीर ऐं किथे तव्हां ग़रीब। या अमीरी ऐं ग़रीबी इंसाननि लाइ आ। मूंखे ग़रीब त अलाह कयो आहे न। तव्हांखे तव्हांजे पिरकारनि ग़रीब कयो आहे ऐं ॾोह वरी अलाह पाक ते था ॾियो। ये ताननि जा तीर हणी मुंहिंजे अंदर खे न जला। ताननि जा तीर नथी हणाए। जा अॼु हिन घर में तूं रहंदे, जा त आऊं रहंदसि। न मन अहिड़ो कहर न कजा। हींअर तुंहिंजे गिलास में पाणी कोन पीअंदुसि। मूंखे कहिड़ी ख़बर हुई तव्हांजी? जे ख़बर हुजे हा त मां तुंहिंजे पुट सां शादी ई न कयां। या अल्लाह मूंखे ॿ पुट ॾिनई, हिकु चरियो ॿिए साल जो मुरीद। के भी दो था थे न इन ही टुकड़े में था थे। अच्छा तो इन ही टुकड़े में दो थंदा। दादुली तोखे तो खबर है ना तो तू मुझे सिर जो ताज है ऐं तोखा बिना त मुझो एक पल भी कोन सरंदी है। शहजादा मां तोखा सवा अधूरी आहियां। मुझी दिल में तुझे लाए ताजमहल ठहल है। तोसा मुझो रूह जो रिश्तो है दादुली। मुझो सब कुछ तू आई।
भला तू भी जड़ो कंदो आई छा? अगली अबुआना वो तुझ मुझी शादी जो जवाब पर इनकार पो करे मां शादी कंदुमि न त दादली दा कंदुमि ॿिए दा न कंदुमि। हा वरी छाते अबू सां जड़ो करे आयो आहीं? दादली तुंहिंजे बेटा न तुंहिंजे दबे दा न मां पंहिंजे अबे दा जड़ो कयां सेठ तकी दा। दादली ॻाल्हि न सुभाणे तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थींदी ऐं तूं सफा चार थी पांच थी वेझा मां वरी वॾी दिन वठी ईंदुमि ओ तोखे वतन मुंहिंजा जानी तुंहिंजे तमामु ॾिठा ईंदा त तोखे वतन मुंहिंजा जानी। बाबा साईं तव्हां परेशान न थियो असां कंहिंसां बि बेवाजबी कान कंदासीं। पुट गुल मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। चाचा ख़र्चु खोटो आहे खाली खीसो बुझा थो ॾे कढ खीसे मां 5-8 हज़ार त मुंहिंजो खाली खीसो बुझा ॾियणु बंदि करे। नज़र मोहम्मद आख़िर केस ताईं नाज़ कंदे हाणे त तुंहिंजो ख़र्च रोज़ रोज़ वधंदो थो वञे। हाणे घणा पैसा ॾे चाचा साईं त मां वञी ज़िंदगीअ जो मज़ो वठां छो त नज़र मोहम्मद जी नज़र बाज़ खां बि वधीक बुछड़ी आहे। बाबा साईं पैसा ॾेई जिंद छॾायो ही हिकु बि कान ॿुधंदो। तूं सही थो ही कुधन कमनि में असां खां अॻिते निकिरी वियो आहे। हा वठ। हाय हाय पैसे जी खुशबूअ जो मज़ो ई पंहिंजो आहे। भली नज़र मोहम्मद ये नाज़ ई नखरा कर पर मां भी मजबूर आहियां छो त वरी भी मूंखे पंहिंजे भाउ जी कब्र मारे थी विझे। पुट पकोड़ा वठी आयो आहियां छा? अॼु त चाचे मंज़ूर आहे सभु पकोड़ा मां खायूं अॼु मां बि खाईंदसि। कंदे छो मुंहिंजे ॿारनि खे बीमार? अम्मा पकोड़ा हन ज़हर त न आहे न। हलो तव्हां
पुट उथ त हलूं। अम्मा मारी पुलिस जी ड्यूटी भी ॾाढी सख़्त थी वई अथई। केतिरा ॾींहं थी विया आहिनि दिलबर घर अचे ई कोन थो। सही था चओ। अदा दिलबर को त घर जी मानी विसरी वई आहे। बस बाबा अधे दिलबर के तो पुलिस जी नौकरी आहे पर अधे ॾाढे कहिड़ो कमु आहे जो घर ॾे चकर ई नथो हणे। यार तूं त वते थो रुगो वॾे भाउ जूं ग़लतियूं कढंदो। छो अदा दिलबर ख़ैर त आहे परेशान पियो लॻी सदाईं ईंदो ई त खिलंदो ईंदो ई अॼु लाइ छो तुंहिंजो मुंहुं लथल आहे। भाॼाई पाणी त पीआर। खोड़ो पाणी पंहिंजे भाउ जे लाइ हाणे भरे थी चा। शोभा दिलबर मां तोसां थो ॻाल्हायां ख़ैर त आहे। अॼु भला ईअं अची वेही रहे सलाम दुआ न कई ख़ैर त आहे। हाँ बाबा ख़ैर आहे। अॼु मुंहिंजी हद मां चोरी थी वई आहे। डेली चोरियूं वधी वयूं असुली महागाप जो थी वई आहे। रुगो हथ कस लॻी पई आहे। हाणे त माण्हूअ जो घर खां ॿाहिरि निकिरणु बि मुश्किल थी वियो आहे। चङो बाबा मां हाणे ड्यूटी ते थो हलां। वारदातियूं वधी वयूं आहिनि। ठीकु आहे पुटु अलाह ख़ैर। वाह थी वई न मां चमल कुझु न कुझु त कयो चांहि जा पैसा अच निकालियो न ॾिनो माए कुकड़ खे मरो चांहि त पियो वरी पोइ ॾिसंदासीं मुंहुं ॾींदासीं मालिकनि सां। वाह मीरे वाह वाह जो कमु कयो अथई। असली इहो कमु न करे हा न त चांहि बि न पी सघूं हा। असली सुबुह लाॻू मथो पियो फाटे मानी मिले न मिले चांहि ऐं चुमी ज़रूरु मिले। जंहिं चांहि चुमी को इनकार कयो उहे पिन ते ॾिठासीं। अरे चाहे जिब हले त चाहे 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 हिते ख़ैरियत थी हले मुंहिंजी चाहे चाहे मथे जा सूरनि सां पैसा हथ करे होटल ते चाहे त चाहे चाहे चाहे। अरे वञड़े वञ चरिया हल। अरे हल चरिया हल असां ख़ाली कोप बि न ॾींदा सही वञी ॿिए जे मथे में लॻो हल। अरे हल हल दवा न सभु। अरे हल ॾिसे नथो केॾी महांगा आहे पा हल त हणा हिन बूट मथे जा सूर। अरे हल लोखा भेण लोखा सूरनि सां चांहि जो पियो हिते जेको हुजे चांहि चांहि पई आहे। हा असांजे पीउ जी ख़ैरियत आहे। मिठड़ी पर बाबो नज़र कोन पहुचे वयो छा? उहे त वया हलिया पहिरीं गाॾी में। चङो थियो जो वया न त ॾींहं ॿियनि जो ख़र्च इन्हनि जो वरी सवायो लॻे आहे मूंखे। वाह बू वाह तुंहिंजी सोच। या तुंहिंजी तमीज़ आहे तूं पंहिंजे पीउ सां ईअं थो ॻाल्हाईं। छॾेसि बबली छॾेसि हिन सां बहस न कर। इन बेस जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेके तव्हां ॾाॾे खे ॾुख ॾिना आहिनि रब बि तव्हांखे माफ़ न कंदो। छोरा अॼुकल्ह तूं वॾो ॻाल्हाइण सिखियो आहीं। छॾेसि बबली छॾेसि हे ॻाल्हाइण उबतो हूअं ई ॻाल्हाईंदो आहे। हली मूंखे कपिड़नि में अगड़ विझी ॾे हलिया। दिलबर आख़िर एॾी लापरवाही छो? मां 2 ॾींहं ॿाहिरि छा वियो आहियां जो पोयों एॾियूं वारदातूं थी वयूं। साहब असांजा नौजवान दुख हुजे चाहे सुख हुजे राति हुजे चाहे ॾींहुं हुजे पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां कंदा आहिनि। मूंखे ख़बर कोन थी पवे त आख़िरकार चोरी थियल गाॾियूं वञनि केॾां थियूं। साहब सिर्फ़ु हिकु चकर ख़बर पए त चोर केरु आहे हुनजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो हो। सरे चाहे उहो पाताईदार हुजे चाहे असांजे तरह जो वॾेरो हुजे हुनखे बख़्श न आहे करणो। दिलबर तोखां मूंखे इहा ई उमेद हुई। गुड
एहसास भी अथसि कंहिंजो तो कोई इंतज़ार भी कंदो हूंदो। राजा एतिरी देर कबी आहे तोखे त ख़बर आहे न तो मुंहिंजूं ही अखियूं तोखे ॾिसण जे लाइ केॾियूं बेताब हुयूं। दुनिया वारनि जे चवण ते न तूं मूंसां बेवफ़ाई न कजांइ। तोखे त ख़बर आहे न त मां अॻु में ई केॾी ॾुखायल आहियां। ही कहिड़ियूं चरियनि जहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे मारवी, मुंहिंजो तोसां प्यार आहे। पागल त मां थी वई आहियां तुंहिंजी मोहबत में। अलाए कहिड़ो जादू कयो अथई, जाॾे ॾिसां थी रुगो तूं ई तूं नज़र थो अची। ख़ुदा खे मञजांइ, ही साथ छॾे न वञजांइ। असां ज़ंजीर जी उहा कड़ी आहियूं जंहिंखे केर बि टोड़े नथो सघे। आंधियूं हुजनि या तूफ़ान, तोखे केर बि मूंखां जुदा नथो करे सघे। तूं त राजा जी ज़िंदगी जो हिसो आहीं। राजा, तूं भी मारवी जी ज़िंदगी जो हिसो आहीं। आखिर उन बेवफा के छा मिलियो जो मुझे प्यार के ठुकराए छॾी। या अल्लाह, मुझे दिल में प्यार छो भरी। मुझा सब ख्वाब अरमान जरा जरा थी विया। मारवी तो केड़ा कसम खया, तो केड़ा कौल इकरार कया। आखिर छो बेवफाई की मारवी, आखिर छो? असां दिल खपाए छड़िया। अरे इने निभागा तानसिन जा पुट, अरे तुझी या मचाल जो मुझे घर में वही कलाम तो चई। हां चेना जे ताले जेड़ा बात में भनी छड़ाए मुकुन सा। सेठ साहब तू वही वांडो असां सगरा ये गाना ऑटोमेटिक वात मां वही था वजन। अरे हेडे निभागा मुझो पादर भी ऑटोमेटिक तई ऑटोमेटिक तबे मैंने मुंह में तवाख फ्री भी दई। सेठ साहब तू जा पादर भी अखिन ते पर पगार दे, पगार दे। अरे रे चौका चंद्र, हां ये तो खबर ये हाने जो पगार नी में वो सजी हड़ पे वई खाई वई सजी। सेठ सिर्फ 100 रुपया दा दिनो ही 100 मडु करे से तो छा तो थे हेडी महंगाई 100 में कुछ थे तो। ओ बा ये नौकर के पैसा न दे, ये माखे दे मां लाला कार उठा। अरे मुझा बचड़ा, मुझा यमन जा शहजादा, मुझा सोना पुत्र अग में हक पी जो हुंदो। अरे मां शादी कदस तो तुझी मां ईंदी आई तोखे पुट करे परणाईंदी पाजे हथड़न सा। ॾाढी झुमरियूं बि हणंदी, खुशियूं बि मल्हाईंदी, मेहंदी खणी तुझी उन जे दर ते हलंदी। चरिया समझ तो कर ॻाल्हि खे। तू गलत नहीं, अरे ये सियारे ई सवरा ना ये हर को पर पान दे सोरी दो। अल्लाह बा ये रे तुझी उम्र ना ये शादी जी ना है कुरान अतान दिया मानु खलने अल्लाह। अरे शादी मुंहिंजी थींदी ऐं ये गोठा वारा सभई भोली सड़न था सड़न। ओ ॿुधो नथी ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां ईंदासीं, दौलत मामन सां ईंदासीं, चिबन पुटनि सां ईंदासीं, दौलत मामन सां ईंदासीं, पुट वठी ईंदासीं। ॿुधो नथी भली सड़न सड़न भली पर मां शादी कंदुमि। अल्लाह शादी मां कंदुमि अॻ में, अल्लाह मां शादी कंदुमि आहियां। अरे बस कर चिबा। अरे कौन वञा मोकने जो लोलो हज कहण तो वजे बुधी न। बाबा बस हाँ बस शादी न कराए ना वो मुखे पंहिंजो हिस्सो दे, मां पंहिंजो वञा पाणी शादियूं नी तब करे नी लाऊं नी ॾींदुमि बस। हल रे हल मिल्कियत जा पुट हल मां तो चवां गुम कर पंहिंजी आ शिकिल। हिकिड़े मूंखे पंहिंजो बूथ नथो वणे, ॿियो लिबागा तुंहिंजो बूथ थो ॾिसां न हीअं ई सड़ी थो वञे। मां तो चवां हल हाणे हिन चंबो बूथ में। अरे तू शादी न करा मां है डारिया ना तो कॾहिं तन वा शादी न तो कराए। अरे सूट रुपए छो तो ॾिसे, मुंहिंजी महिनत जी कमाई आहे, मुंहिंजी महिनत जी कहिड़ो ॾाढा कमाए हिते रखी वियो जो तोखे ॾियां। अरे शादी तुंहिंजी न थींदी, शादी थींदी मुंहिंजी। निकल गुम कर सीधा हल हल मैं जो तुम्हारा हल।
मां हेॾी त हेॾारिया ॾिसी रहंदो आहियां तोखे हा सेठ हिकिड़ी ॻाल्हि चवां नाराज़ न थींदे हा जेकॾहिं ॻाल्हि फज़ीलत वारी हूंदी त नाराज़ कोन थींदुसि बाक़ी जेकॾहिं ॻाल्हि में हूंदी फॾो त पोइ खहिड़ो पवंदी लॾो सेठ माण्हुनि जा पुट कमाईंदड़ पर तोखे लानत मिलियो लानत बि न पर लाहो लानत मिलियो थी ॻाल्हि वणी बिल्कुलु सचो आहे मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई अथई पोइ ॾे इनाम न हा इनाम तोखे लाज़िमी आहे हे वठि इनाम हा हे वठि इनाम निभागा चंद्रा अरे जहिड़ो तहिड़ो बि मुंहिंजो पुटु आहे तुंहिंजी कहिड़ी मजाल जो मुंहिंजे पुट जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए अज़म तूं ड्यूटी ते ध्यानु कोन थो ॾी सरकार तोखे नौकिरी न करे ॾिनी त तूं थाणो छॾे वञी घर थो सुम्ही पई तोखे इहा ख़बर आहे त तुंहिंजे हथ में कहिड़ा कहिड़ा ॾोह था थियनि साहब जेकॾहिं तव्हां पंहिंजी सचाई ते पओ न त हिते को बि गुनाह न थिए पर सरेआम हीरोन थी हले सरेआम आइस थी हले सरेआम शराब जा खुदा था हलनि जेकॾहिं तव्हां ईमानदारी कयो था त पोइ इन जो ज़िम्मो कीअं नवाब साहब इहो सरासर मुंहिंजे मथां इल्ज़ाम आयो छा मां ड्यूटी छॾे घर आराम कंदुसि ऐं नवाब साहब आउं 2 ॾींहंनि खां कंहिं कम सां वियो हुयुसि ऐं मुंहिंजी ग़लती इहा ई आहे जो आउं इंचार्ज दिलबर खे करे वियो हुयुसि ऐं मुंहिंजे वए खां पोइ इहे ॾोह थिया हुया बस मां ॿियो कुझु बि ॿुधणु नथो चाहियां हाणे जेकॾहिं मुंहिंजे तर मां ॾोह थियो त हुन जा ज़िम्मेवार तव्हां हूंदो नवाब साहब इहे ॾोह इतफ़ाक़ी थिया आहिनि असां पुलिस वारा इहे ॾोह न कराईंदा जो हिननि जी भरपाई असां कयूं सूबेदार तर में वॾा ॾोह थियनि था पर तूं हले छो ख़ामोश आहीं पंहिंजी वर्दी जी ताक़त ॾेखार सूबेदार ताक़त ॾेखार वरी बि चवां थो ड्यूटी पंहिंजी ईमानदारी सां कर हाणे तव्हां वञी सघो था चङो नवाब साहब अव्हांजी ॻाल्हि सम्झी वियासीं दादली मां ना एॾो भलो ॻाईंदो आहे एॾो भलो ॻाईंदो आहे ॿुधाए ॿुधाए भला कहिड़े फनकार जा गाना ॻाईंदो आहीं मंजूर मास्तर समन मीराली मुस्तार सीधी नाला न ॿुधाए मुंहिंजा मिठड़ा कलाम ॿुधाए हाणे मुस्तार सीधी आहे न उन जो ॿुधायां दुकान ओ दिल्ली ॾिनई दिल्ली वरितई कहिड़ी कस लॻी अथई मीराली समन जो गानो ॿुधायां थो चेल सनीदी ते पानी जो मत को भरल ॾिसी खिलंदी आ वाह 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 जो आवाज़ अथई लॻे थो त हे चरियो मुंहिंजी धीअ जी पचर न छॾी ओ थाचो वठी थाचो थाचा मां कलाम ॻाईंदो आहियां ॻाल्हाए ॿुधाए न शहज़ादा कलाम न ॿुधाए सेठ यादि थो करे वञी मानी खा वञी चाचा मां लस्सी घणी पीती आहे पेट सफ़ा फूको पियो आहे हला शहज़ादा हाणे तूं वञ त मां बि देरि सां अचां थी तोसां मिलण दादली हाणे मां वञा थो घर पर पंहिंजो घणो ख्यालु रखे ईअं घणो हा हलां था ताए अम्मा दादली शहज़ादे जो रोज़ अचणु चङो न आहे माण्हू ग़लति था सम्झनि बाबा माण्हुनि जी त इहा ग़लति सोच आहे न मां माण्हुनि जी ग़लति सोच न हूंदी आहे शहज़ादो जवान आहे को नंढड़ो ॿार त न आहे ठीकु आहे बाबा मां शहज़ादे खे झले छॾींदसि हू ॿीहर हिते न ईंदो साहब तव्हां गीदागी में एतिरो परेशान न आहे ॾिठो
सर अवां परेशान पिया लॻो। दिलबर नवाब साहब जा लफ़्ज़ तूं पाण ॿुधा ऐं हुनजो चवण आहे त हिन तरह जेको बि ॾोह थींदो त उहो ऐसे शो पाण भरींदो। हा साहब, चोरनि ऐं ॾोहारियुनि त तर तपाए ॾिनो आहे। ऐं दिलबर हाणे असांखे ड्यूटी जो टाइम वधाइणो पवंदो ऐं जंहिं ते बि शक पवे उनखे लाकअप कयो तव्हां। ओके सर, जेको तव्हांजो हुकुम। ओके सर। दिलबर हाणे त कुर्सी बि मज़ो कोन थी ॾे वेहण में। अचो त हलूं। राजा शहर वञी थो न त पंहिंजो घणे खां घणो ख़्यालु रखिजांइ। मतां शहर जी रोशनियुनि में तूं मुंहिंजे प्यार खे विसारे वेही रहीं। चरी त नाहे थी मारवी, तुंहिंजो प्यार त मरण घड़ीअ ताईं यादि रहंदो। मरण जूं ॻाल्हियूं न कर राजा। जेकॾहिं तोखे कुझु थियो न त पोइ मुंहिंजो छा थींदो? चाची ऐं चाचा तोखे ख़बर आहे न त केॾा लालची आहिनि। मूंखे सभु ख़बर आहे तुंहिंजा चाचो ऐं चाची केतिरा लालची आहिनि। जेको तुंहिंजे मथां ज़ुल्म कंदा आहिनि न उहो मूंखे ख़बर आहे मारवी। राजा जल्दी मोटण वारी कजांइ, किथे ईअं न थिए तुंहिंजी जुदाई में मां रोई रोई अंधी न थी पवां। तूं परेशान न थी मारवी, मां जल्द मोटी ईंदुसि। मारवी जूं यादूं मूंखे जीअण कोन ॾींदियूं। हाणे मां हाणे हीउ शहर छॾे कराची हलियो वेंदुसि। बाक़ी जेका ज़िंदगी आहे उते वञी पंहिंजी गुज़ारींदुमि। वक्त थियो आ मंदूर जो न आयो आ याला खैर कजा लगे थो तो मुखे गोदड़ो पवंदो। अची वे पुट एडी देर कबिया बा।
दन 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 तोसां यारिया यारिया हाणे अॻिते बि न चुपी खाई पी थी वियो दन दन तोसां लारिया। ओ तोखां बाली आया चुपड़ी जको रोज चतींदो अतां तोसां लारिया लारिया थी वियो दन दन दन। बाबा चांहि वारा पुट बकट चांहि जा सुठा खणी अचो स्पेशल चांहि महिमान साण छोकिरो पंहिंजो आहे ऐं पाणी बि पीआर थधो भरी आहियूं गर्मीअ में। चाचा चांहि वारो बि वॾी लेट थो करे। अरे बा चांहि वारा छो यार एॾी देरि छो कई अथई एॾो टाइम लॻो चांहि खे कावण जे लाइ बाबा चाढ़िया अथई छा जल्दी कर बाबा। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। अरे तू केरु आहे? ओ मां शहज़ादो। शहज़ादो? हा मां शहज़ादो ओ सेठ सखीअ जो पुटु। हाँ सेठ सखीअ जो पुटु आहे। सेठ सखीअ जो पुटु आहे साईं। चाचा खाना मुंहिंजा न सुभाणे वॾी शादी अथई ऐं एको साउंड बि अथई। भला ॾे हाल वाल ॼञ काॾे वेंदी? हो असांजी जेकी पहिरीं घिटी आहे न उहो ॼञ असांजी ओॾे वेंदई। मुंहिंजो नालो शहज़ादो अथई ऐं जॾहिं मां ॼायो हुयुसि न पोइ इहो अम्मा चयो तुंहिंजो नालो शहज़ादो आहे दुनिया जे हर मर्द खां मां सुहिणो आहियां ऐं ॻाईंदो बि आहियां। मुख़्तार सीधी मंज़ूर मास्तर समन मीराली मुस्तार सीधी और अजो वॾी छोरा ॼाण अथई। एक ऐसी लड़की थी जिससे मैं प्यार करता था। ॿियो मासूक जेको सर आहे उनजो ॿुधायां तोखां भलो आहे नलको जेको पाणी पीआरे। हा तूं हाणे हल ॿुधंदी न ॻाइण हलंदी न जीता। अजीब क़िस्म जा माण्हू सम्झण जी ॻाल्हि नथी अचे गर्मीअ माण्हुनि खे चरियो करे छॾ। हल राजा वरी काॾे तयारी आहे? बाबा मां कराची थो वञा ऐं उते ई रहंदसि। छा थियो आहे यादा तूं कराची रहंदे? बाबा हिते तुंहिंजो राज भाग माइट मिट भाइर हाणे आयो ई वरी हाणे ई थो वञी। तोखे छा थियो आहे राजा? जॾहिं खां हिते आयो आहीं त परेशान आहीं। का वजह आहे त असांखे ॿुधाए। राजा साहब छा मसलो आहे बाबा साईं खे ॿुधाए हीअं हल कर हीअं। मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे जॾहिं खां वठी आयो ई तुंहिंजे चेहरे ते रुगो मायूसी मायूसी आहे। आख़िर ॻाल्हि छा आहे? बाबा साईं छा तव्हांखे ॿुधायां मां हितां हलियो वेंदुसि। तुंहिंजी मर्ज़ी। हाणे मां तोखे कराची वञण खां कोन रोकींदुसि। चङो बाबा हाणे मां हलां थो दुआउनि में यादि करियो। लगे तो दादा दिल पर साहब सां गॾु आहे। कमाल तो करी ॾाढा बाबा हिकिड़ा ऑफिसर ईंदा हिकिड़ा वेंदा परेशान न थी। वो भी तोखे ख़बर आहे न अमीर जो धक मारे या खारे वो परेशान न थी कम खे ठपियूं था।
हीर ऑफिसर हेॾां था अचनि। अरे बाबा सुस्त जो थी कहा वरी असांखे हथियार पिया न। मीर सुस्त नथा छऊं, वरी बि ऑफिसर आहिनि, ख्याल त रखणो पवंदो न। तो मते केर आयो? साहब जेको पुछे तो उन सही जवाब ॾियो। साहब सॼे ॻोठ खे ख़बर आहे असां इज़त वारा माण्हू आहियूं ऐं असां जहिड़ो इज़त वारो हिन पूरे ॻोठ में कोन्हे। दिलबर हिननि जी तलाशी वठ। छो साहब सॼो ईअं ई तलाशी था वठो? कानून सभ जे लाइ हिकु आहे, जंहिं ते बि शक पवंदो हुनजी तलाशी वठी सघूं था। डोंट माइंड। साहब का ॻाल्हि न आहे, बाबा तव्हां तलाशी वठी सघो था। साहब ही मुंहिंजो भाउ आहे, ही मुंहिंजो मासा था, ही हिननि जा दोस्त आहिनि। न दिलबर तलाशी वठण जी का बि ज़रूरत न आहे। साहब गर्मी घणी आहे, ऑफिस हलो था। जे गर्मियुनि जो सोचींदासीं त ॾोही पंहिंजो ॾोह करे हलिया वेंदा। अचो मूंसां। हलियो हो असांजे मथो दाबो करण वारो, इहा हुनखे ख़बर ई न आहे त बाबा मीर जो धक मारे या खारे। वेहो वेहो। केॾो बि सम्झाए पोइ बि चौंक जा चंडरा थई। केॾो बि सम्झाए पोइ बि चौंक जा चंडरा थई। चौंक चंडरा थई, चौंक चंडरा थई, सफ़ा निभागा थई। वक़्तु न पंहिंजो विञाही चौंक चंडरा थई। केॾो बि सम्झाही चौंक चंडरा थई। चौंक चंडरा थई, चौंक चंडरा थई, करड़ो निभागा थई। वक़्तु न पंहिंजो विञाही चौंक चंडरा थई। सेठ सखी केड़ो है? सेठ सखी केड़ो है? यो बुधाए त जण आयो है या वठण आयो है? वठण आयो है बाबा। वठण आयो है त पो सेठ सखी हे भी टोटी मां मुर्दार पखिया। सेठ सखी हमारे मोंडे हेडिया सेठ मोंडे बाबा। हां तो पैसा कहने दई सेठ सखी रे वो हेती सेठ सखी। सेठ सखी मूंखे पैसा ॾिनो त मूंखे उस्ताद मारींदो ॾाढो। मां ॾिठो त पैसा वठी पोइ अची न त उस्ताद मुंहिंजी खल लाहे छॾींदो। जा हिते फत के असां अञा तारीख़ खे पैसा ॾिना छा? बाबा उस्ताद मुंहिंजी खल लाहे छॾींदो। मां ग़रीब माण्हू वञा काॾे? अरे वञ न त मां तो खल लाहे छॾे। हल रे मिले न पैसा आप ने ठाए दी हल ने भाग अब बेरी दानी के पैसा ॾिना रेन करींदो। वे कॾहिं ठाराए आ पैसा ॾे निभागियूं टे वेगियूं थियूं हलनि त मूंखे पैसा कोन था मिलनि। भई मां अब्बा हिकिड़ी खे खपाए मुंहिंजी शादी करा जी अंदर साड़े छॾियो अथई। ओ मुंहिंजा मालिक साईं हे आज़ाब मुंहिंजे घर में छो पैदा की हुई? हा ये गानो ॿुधायां वरी गानो ॿुधाई दे। हा हिकिड़ो मिंट बीह मां अचां थो पोइ गानो। हा तूं वञ अच मुंहिंजी। हा रात में भी थप। चाचा मां तव्हां सां ॻाल्हाइण आयो आहियां। हा छा ॻाल्हाइण आयो ही? चओ। इहो चवण आयो आहियां त मूंखे पंहिंजी मिल्कियत मां हिसो ॾियो। छा जोड़े तो के हिसो ॾियां? ॻाल्हि ॿुध, मिल्कियत जो समूरो हिसो तुंहिंजो पीउ मूंखां वठी वियो। बाक़ी जेका मिल्कियत बची आहे न उहा मुंहिंजे भाउ मुंहिंजी ऐं मुंहिंजे औलाद जी आहे। इन जो मतिलबु त मां तो ते रहम करे जेको ख़र्च पखो ॾींदो हुउसि उन जे करे तूं सम्झी पियो त अञा को मिल्कियत में तुंहिंजो हिसो आहे। इन जो मतिलबु त तव्हां मूंखे मुंहिंजी मिल्कियत जो हिसो कोन ॾींदो? नज़र बाबा सां अखियूं हेठि करे ॻाल्हाए। अॼु तूं जेको बि आहीं न बाबा साईं जे करे आहीं। अड़े न त कोई पिने टुकुर बि न ॾेई। मां चवां थो इहे पुछड़ा तारा करे मूंखे न ॾेखार। इहे तोॾा न कढी छॾियईं। उथाणे
न मिल्कियत तोखे अॼु ॾींदुसि न ई वरी सुभाणे। चाचा अॼु त मां हितां वञा थो, इहो न सोचजांइ त नज़र पंहिंजी मिल्कियत तोखे खाइण ॾींदो, छो त नज़र मोहम्मद जी नज़र बाज़ खां वधीक बुछड़ी आहे। तूं मूंखां मिल्कियत जो हिसो वठंदे ऐं मां तोखे ॾींदुसि ऐं तूं वञी उन मिल्कियत मां अयाशूं कंदी, निड़ीअ ते नाह ॾेई तड़पाए तड़पाए मारे छॾींदोसि। हो तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दाते तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दाते दौलत मामन साईं दाते चाचन मामन साईं दाते दौलत मामन साईं दाते चाचन मामन साईं दाते तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दाते तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दाते दौलत मामन साईं दाते चाचन मामन साईं दाते दौलत मामन साईं दाते वॾे धमाकन साईं दाते तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दाते तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दाते अड़ो ॾाॾो नवाब साहब घुरायो अथई। ॾाॾू छा जोड़े ॾाॾो चओ। हाओ मुंहिंजा ॾाॾा नवाब साहब घुरायो अथई। हाज़ुर नवाब साहब घुरायो आहे। हल त हलूं था। नवाब साहब घुरायो आहे। हलो हलो अजीब ओ नसीब भला आया अंगण अजीब ओ नसीब भला उहे अंगण चुमा या अजीब चुमा आया अंगण रकीब। बातूं जे छोरे जो मुहकार थी हुई सभा असली टांकी मलजी वई सी मिलाए सिलाए। अरे छा थियो छोरे के मरी त कोन वियो न बाबा वा छोरी जे इश्क में मरंदो हो न। हां वा उन जे तरह ते वई जने वठी दौलत मामन सा जिठई जो तरह के लगे तालो छोरी थी वई रपू चक्कर। ओ अब्बा ओ जे मां शादी कई ना उहा वॾी फिरातनी तालो करे गाली बनी हुई। अरे लख लानत ई खोड़ थी निभागा चंद्रा। अरे कराई न सजे गोठ में मुके ख्वार बठराई न बिना छुरीअ जे मुंहिंजो नक। अरे चवां पियो त न जो पीउ बि फिराटिया या छोरी बि फिराटणा पर सही तू काथे पो समझे तोखे शादीअ जो शौक़ जेके बर पिया पियो ॼाए छो वरी खाराए पियो छोरी जे पीउ खे या त छोरीअ खे वधी मज़ो। अरे न त ॿी कराए शादी। अरे अञा वरी ॿुधी नथो मरे वरी अञा चए थो त ॿी शादी कराए। अरे हाणे बस कर तुंहिंजे हिन रोअण पिटण सां मूंखे अहसासु कोन थींदो तोसां इहा झुठ चङो थी आ। हाणे ॾिसजांइ त तुंहिंजो पीउ कीअं थो लाऊं लहे कीअं थो गुलाब जे फुल जहिड़ी ज़ाल वठी अचे। ओ मुंशी बाबा साईं हल त असां बि हलो को कमकार कयूं हिन जो रोअण पिटण ख़त्म ई कोन थियो। हली आ बा मूंखे अॻिते छॾे हेॾे वा हेॾे दरो हेॾे। बाबा साईं वठी आयो बाबा। बाबा साईं बादशाही जो ख़ैर कीअं घुरायो अथव बाबा साईं। अड़े तूं हेॾो ठाहु को थी वियो ई जा जो वती तो
तर में चोरियूं कंदो? बाबा साईं मां गरीब मिसकीन मां चोरी बस हाणे बस मां सब जाना थो। देख ख़बर मीर सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे? तव्हांखे मुंहिंजो चेहरो लॻे थो चोर वारो? बाबा साईं मीर खान मुंहिंजो मासात आहे ऐं नंढपण जो दोस्त बि आहे। कूड़ न आणो दादा, असांखे सब ख़बर आहे त तूं केतिरो शरीफ़ आहीं, पर बस खान जो पुट थी पियो आहीं जो तोखे माफ़ था कयां। पर ॿीहर जेकॾहिं इहा ग़लती कयई न त पोइ पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदे। अॼु छॾे थो ॾियईं, पर जेकॾहिं ॿीहर तुंहिंजी दाह मिली न त अहिड़ो पुछड़ो कंदोसीं जो सॼो राज ॾिसंदी। जेकॾहिं असांजे ॻोठ में रहणो अथई न त शरीफ़ थी रह, बाक़ी चोर चकर लाइ असांजे ॻोठ में का बि जॻह कोन्हे। ठीकु आहे बाबा साईं। वञाणे चंद्रा काॾे भॻो थो वञे? अड़े का पुलिस पोयों पई थी छा? मां सम्झुमि त तव्हां ॻोठ हलिया विया हूंदो ऐं तव्हां हिते आहियो। गुलशेर ही केरु आहिनि? मुंहिंजी ही आखिर ही आहिनि केरु जो तूं एतिरो परेशान आहे हिननि जे लाइ? मुंहिंजो पीउ ऐं भाउ आहिनि। छा गुलशेर छा थो चईं तूं? ही तुंहिंजो पीउ ऐं भाउ आहिनि? न मां तुंहिंजो पीउ न आहे, मुंहिंजो पुटु मूंखे पंहिंजो पीउ। हे फुती गुलशेर हे फुती, अड़े पंहिंजे बचनि घरनि जे हूंदे ही तुंहिंजो पीउ ऐं भाउ दर दर जा धिका था पिया खाइनि। मुंहिंजी मूंखे ॻाल्हि ई सम्झ में कोन थी अचे त बाबू आख़िर घर मां कावड़ जी छो आयो आहे? मां कावड़ जी घर मां कोन आयो आहियां, मूंखे तुंहिंजी ज़ाल घर मां ॿाहिरि थो करे कढी छॾियो आहे। गुलशेर अॼु ख़बर पई त तूं पंहिंजी ज़ाल जे आॾो मारियल आहे। मारियल न आहियां पर मजबूर आहियां। बाबा अचो घर हलो, ॾिसो हे मां ॿाहूं थो ॿधांव, मूंसां घर हलो। मां उन घर में कोन हलंदुसि। चाचा तव्हां ज़िद छॾियो, गुलशेर तव्हांजो बच्चो आहे, हिन सां गॾु वञो। बाबा ही ॾिसो मां ॿाहूं थो ॿधांव, हलो घर। उथो अचो मूंसां। हिते न ईंदो कर। मां चाहे तो या पुछड़ी शिकल हितां गुम कर। मूंखे पंहिंजो हिसो ॾे चाचा, मां तोखे पंहिंजी सूरत ई कोन ॾेखारींदुसि, छो त नज़र मोहम्मद जी नज़र बाज़ खां वधीक पुछड़ी आहे। यार हेठ कर नजर मार जी विने। जेकॾहिं मां कंहिं कुत्ते खे पालिया हा न त उहो कुत्तो बि मूंसां वफ़ादारी करे हा।
पर तूं त छोरा नांग खां वधीक किनो निकिते। अॼु त तो मूंखे चौंक जे चंटे जहिड़ो सबूत ॾेई छॾियो। अरे कमीना शर्म कर, तो बाबा ते हथियार सिधो कयो आहे। बाबा तो तोखे पंहिंजे बचन जियां ॾिठो। नवाब साहब हिनखे थाणे ते वठी वञो। हिनखे वञी लाकब में बंदि कर ऐं हिन कमीणे ते एतिरा त केस हण जो ज़िंदगी भर जेल में सड़ी सड़ी मरी वञे। ॾिसी छा थो नज़रू जे नवाब साहब जो भाटियो न हुजे हा त ख़बर पवई आहे। हिनखे हितां वठी वञो। ईअं न त मां सब्र जा समूरा लीका लताड़े ऐं हिन जे गंदे खून सां पंहिंजा हथ रंगे छॾियां। चाचा जेल पंहिंजो पुराणो घर आहे ऐं कोरट त उताक आहे। जल्दी तो सामने छो त नज़र मोहम्मद जी नज़र बास खां वधीक बुछड़ी आहे। वठी वञो। डाडो जीवियो, डाडो जीवियो। बबली एडा दिवे। कोड़ा बुधो न थई त जे घर में कुत्ते जी बेइज्जती थींदी आहे वो ने घर में ईंदो ही कोने। तोखे त वो नक भी कोने जो वरी मोटी आयो आ। चवे छा थी पके छा थी ही मुंहिंजो पीउ आहे। पीउ आहे त तुंहिंजो, मुंहिंजो पीउ न आहे। मां चवां थो त इज़त सां मुंहिंजे पीउ खां माफ़ी वठ न त तोखे मां हमेशह लाइ आज़ाद करे छॾींदुसि। माफ़ी त वठे। माफ़ी त हिनखे बाबे खां वठणी पवंदी न त हिनजूं ॼंगूं बाहूं बनी गंद ढेर ते उछलींदुसि। तूं हीअ माफ़ी कोन वठंदी जेसीं ताईं तूं ॼंगूं बाहूं बनी ऐं ढेर ते कोन उछलींदुसि। रठ काॾे वई। बाबा बाबा मूंखे माफ़ कयो बाबा। हाँ जानी मूं तोखे माफ़ कयो थी, मूं तोखे माफ़ कयो। बाबा मूंखे भी माफ़ कयो। मां भी तव्हांजो ॾोही आहियां। तोखे अम्मा खे छॾण खां पोइ मां ॾाढो दरबदर आहियां। बा मूंखे माफ़ कयो बाबा, मूंखे माफ़ कयो। अज एक अड़ो कम तैयार करे आयो आहियां। समझो पर वो कम होशियारीअ सां करणो आहे। मुड़ुस माण्हू थी करणो आहे। जॾहिं मुड़ुस माण्हू थी तव्हां आहियोसीं न पोइ त सॼी ज़िंदगीअ जे लाइ ऐश ई ऐश हूंदा। ऐश ई ऐश। नीरा छा बि थी पए न अॼु शिकार हथ मुनाए वञणो छो जो सुञाई सफ़ा घर करे वई आहे। अॼु कंहिंखे बि न आहे छॾणो। सुस्तो सां कॾहिं बि न। छो त मुंहिंजो नालो आहे ॾाढो। चोराईंदो आहियां दुश्मन जो पाॾो। ॾाढा तबो ध्यानु न कर, तयारी कर शिकार जी। न मसा त मुंहिंजी दिलि अलाए छो घबराए थी। वाह मसा त वाह, अॼु त ॿारहणियूं ॻाल्हियूं थो करे। ख़बर बि आहे न तोखे मीर जो धक मारे या खारे मुंहिंजे हूंदे परेशान थो थी। वेठो या न मां। ठीकु आहे मसा त जेका संगत जी सलाह संगत जे मथां सिर बि कुर्बान आहे। मौला सलामत रखंदो तव्हांखे, मौला सलामत रखंदो। ॾाढा
वो भी तोसा रही थोड़ा होशियारत थी विया आहियूं न जोई भक्त घाटो माहीनो कोई डाडो तू जोई भक्त घाटो माहीनो कोई डाडो कर माफ मुके साईं हलिया खैर कयो सजण साईं नेकीअ जे कम में छाजे लाइ देर कयो तू जोई भक्त घाटो माहीनो कोई डाडो तू जोई भक्त घाटो माहीनो कोई डाडो कर माफ मुके साईं हलिया खैर कयो सजण साईं नेकीअ जे कम में छाजे लाइ देर कयो तू जोई भक्त घाटो थोरा घणा हन रंग दिलनि में खून कया तूं कहिड़ा चार चङा वठी आयो आहियां ख़तम खड़ी कर छेड़ा थोरा घणा हन रंग दिलनि में खून कया तूं कहिड़ा चार चङा वठी आयो आहियां ख़तम खड़ी कर छेड़ा न तोड़ मूंसां यारी अॻिते लाइ मुंहिंजी ज़ारी न तोड़ मूंसां यारी अॻिते लाइ मुंहिंजी ज़ारी कर माफ़ मूंखे साईं हलिया खैर कयो सजण साईं नेकीअ जे कम में छाजे लाइ देर कयो तुंहिंजो ई भक्त घाटो माहीनो तूं ई ॾाढो कर माफ़ मूंखे साईं हलिया खैर कयो सजण साईं नेकीअ जे कम में छाजे लाइ देर कयो तुंहिंजो ई भक्त घाटो दिलड़ी मुंहिंजी दर्द फिराक में भञी कई थई बोरा काॾे वियो महबूब तुंहिंजो सभु खिलनि था मूं ते छोरा दिलड़ी मुंहिंजी दर्द फिराक में भञी कई थई बोरा दिलड़ी मुंहिंजी दर्द फिराक में भञी कई थई बोरा काॾे वियो महबूब तुंहिंजो सभु खिलनि था मूं ते छोरा अच खीर खंड खियो गॾु मरूं ऐं गॾु जियूं अच खीर खंड खियूं गॾु मरूं ऐं गॾु जियूं कर माफ़ मूंखे साईं हलिया खैर कयूं सजण साईं नेकीअ जे कम में छाजे लाइ देर कयूं तुंहिंजो ई भक्त घाटो माहीनो तूं ई ॾाढो कर माफ़ मूंखे साईं हलिया खैर
दिलबर ला हिन चंडन जे मुंह तो निकाब जे सिंध अमर जे शादी ते वार कया। यस सर, मां हिननि जे मुंह ते रुमाल लायां थो। अदा अदा तू दिलबर मूं तोखे चयो हुअमि न त चोर ॿाहिरि आहे न पर पंहिंजी हथ जा आहिनि, पर अफ़सोस त तुंहिंजो भाउ ऐं मासाद निकिरी पिया। साहब ख़बर नथी पए केरु चोर आहे केरु साध आहे। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त ॾोवारी मुंहिंजे साम्हूं फिरनि पिया, पर मूंखे ख़बर कान रही। दिलबर ॾुख न कर, बुरे जो नतीजो बुरो आहे ऐं मौत जिथे बि लिखियलु हूंदो आहे उते हर हाल में ईंदो आहे। हिमत न हार, लाश गाॾी में खणाए।